हिते ग़रीब माण्हू जेके ठेलनि वारा आहिनि सब्जियूं या फ्रूट विकिणनि था पिया उन्हनि जी त असां मुकमिल चेक एंड बैलेंस रखण जी कोशिशि कयूं था पिया। जिन्हनि जा वॾा वॾा गोदाम भरियल आहिनि उहे हिननि खे आम ठेले वारनि खे दुकानदारनि खे महांगो सामान विकिणनि था पिया ऐं हीअ बि मजबूर थी उन्हनि खे महांगो विकिणण ते मजबूर आहिनि। 1200-1300 रुपये कार्टून आहे खुरमानी जो 6 किलो जे मूं निकिरे थो वज़न 5 किलो त दुकानदार रेडी वारो किने हलाए 250 रुपये किलो हुनखे पइजी वियो। जेका ऑफिसर आहिनि असांजा उहे ग़रीब जेका आहिनि फ्रूट वारा रेडी वारा उनजे मथां कावड़िया आहिनि तव्हां रेट हैवी हलायो। बाबा रेट असां कहिड़े हिसाब सां हैवी हलायूं था? असांखे हिकु मिले 250 रुपये किलो त असां 200 रुपये कीअं विकिणंदासीं? सब्जी वारा हुजनि दुकानदार जेका गोश्त वारा जेके बि आहिनि रमज़ान शरीफ़ खां 2 ॾींहं पहिरियों जेका शइ 150 में हुई त हाणे 220 रुपये में आहे। गोश्त भी ईअं, हालांकि असांजे चेयरमैन साहब वॾी महिनत कई, SDM साहब सां मुलाक़ात आहे, उन्हनि रेट लिस्ट बि ॾिनी पर उन ते अमल कोन्हे। फिक्स मुक़ररु थियल आहे त हीअ शइ जेकी आहे हिन में 5 किलो आहे हिन जो हे रेट मुक़ररु करिणो आहे। बाबा इहा जेकॾहिं रमज़ान खां पहिरियों 120 रुपया किलो असां वटि ज़रदल हुया, उहो हाणे 180 रुपया छो रमज़ान शरीफ़ में हिकु ॾींहुं हा 220 रुपया ऐं इन खां पहिरियों 120 रुपया पाण वरिता आहिनि मां। जेकॾहिं असांजी खारां हलनि थियूं 150 में 300 थी वेंदियूं आहिनि, ईअं हरगिज़ न थियणु खपे। असां हिकु दफ़ो ॿीहर सिंध TV जे तवसुत सां असां AC साहब खे ऐं DC साहब खे इहो रिक्वेस्ट कंदासीं त इन्हनि शयुनि ते कंट्रोल कयो वञे। जीअं रमज़ान शरीफ़ चंड बीठो मुनाफ़ाखोर तिजारती जेके आहिनि पंहिंजूं बाज़ारूं गरम करे बिल्कुलु मार्केट में जेकियूं शयूं बि आहिनि हिन टाइम बिल्कुलु महांगियूं आहिनि। बचत बाज़ार बि जेकी लॻाई वई सो मुको फ़ाइदो न थियो। रमज़ान शरीफ़ बाबरकत महीने में जेका हीअ हथरदू महांगाई कई वई आहे इन हवाले सां त माण्हुनि जा वीचार ॿुधा, दुकानदारनि सां बि ॻाल्हियूं कयोसीं। सभिनी जो इहो चवणु आहे त इंतिज़ामिया जो को किरदारु नज़र नथो अचे। इंतिज़ामिया खे जेको आहे पाण खे हरकत में आणणो पवंदो। कृपाल केसवाणी, सिंध TV न्यूज़, कशमोर।